सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 8 सबक 22 अलजबरा जे इज़हारनि जा जुज़ा ज़रबी कढणु फैक्टराइज़ेशन ऑफ अलजेब्रिक एक्सप्रेशंस। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। वारो पोएं सबक में असां फैक्टराइज़ेशन यानी जुज़ा ज़रबी जे बारे में बुनियादी मालूमात या थियोरिटिकल नॉलेज हासिल कई। हिन सबक में असां ॾिसंदासीं त फैक्टराइज़ेशन जो प्रोसेस जेको आहे उहो छा ते ॿधलु हूंदो आहे, यानी जुज़ा ज़रबी हासिल करण जो जेको बुनियादु हूंदो आहे उहो कहिड़े अमल ते हूंदो आहे। असां ॾिसिया आहियूं त जुज़ा ज़रबी कढण जो मक़सदु आहे त ॾिनल पॉलिनोमियल खे ॿियनि या वधीक रक़मनि जे ज़रब जे तौरु लिखणु, यानी इहो फैक्टराइज़ेशन में प्लस माइनस खे असां ज़रब में मटाईंदा आहियूं। अचो त हाणे असां पॉलिनोमियल्स जे फैक्टराइज़ेशन जे बेसिस खे सम्झूं त उहो बेसिस छा आहे, छा ते हुनजो बुनियादु ॿधलु आहे। अचो त हिकिड़े मिसाल ते इहो सम्झूं। असां वटि सॼो हिकिड़ो पॉलिनोमियल आहे के ए प्लस के बी प्लस के सी। इनखे असांखे फैक्टराइज़ करिणो आहे, यानी इनखे ॿिनि रक़मनि जे ज़रब जे तौरु लिखिणो आहे। हाणे असां सवलो हिकिड़ो कमु करे सघूं था, जो हिक सां जेकॾहिं ज़रब करे छॾियूं, असांखे ख़बर आहे त हिक सां ज़रब करण सां त को फ़र्क़ु कोन पवंदो आहे, असां हिक सां ज़रब करे छॾियो। हाणे छा थियो, असां वटि ॿ शयूं ठही अची वियूं न, हिकिड़ो फैक्टर अची वियो 1 ऐं हिकिड़ो असांजो जेको मिलियल हो उहो अची वियो। थी वियो असांजो कमु, ॿिनि हिसनि में रखी छॾियोसीं। पर इहो थोरो मज़ो कोन पियो थो अचे न, साफ़ु लॻे थो असां थोरो चालाकी कई आहे, हिकु लिखी छॾियो आहे। अचो त असां हिनखे थोरो कॉम्प्लिकेट कयूं। हाणे हिक खे मिटायां थो मां इनखे ड्राहे ऐं मां इन जाते जेका एन बाय एन लिखी छॾियां, छो त साॻी शइ खे साॻे सां डिवाइड कबो त हिकु ई हूंदो न। सो हिक खे मां हाणे थोरो लिकाए ऐं एन बाय एन लिखंदुसि, त मूं लिखंदुसि एन डिवाइडेड बाय एन, उहो हिकु ई आहे। हाणे कुझु बहितर थियो, पर अञा मज़ो कोन थो अचे। भला जेकॾहिं मां एन बाय एन खे ॿिनि हिसनि में लिखी छॾियां, यानी एन मल्टीप्लाई बाय 1 अपॉन एन, यानी एन खे मां ज़रब कयां हुजे मां को सां, त जवाबु त हिकु ई ईंदो न, उहो साॻियो जेको जंहिंखां मां शुरू कयो। त मां हाणे लिखां थो हिनखे एन, पहिरीं लिखंदुसि ज़रबिया 1 अपॉन एन, ऐं अॻियां ज़रब जो निशान जीअं हो तीअं, को फ़र्क़ु कोन पवंदो। हाणे कुझु बहितर थियो, हाणे लॻे कोन थो त को हिक खां मूं शुरू कयो या हिकु थो लिखां। अञा बि जेकॾहिं मां थोरी चालाकी कयां, जो ही जेके ॿ मूं पहिरीं फैक्टर्स ठाहिया हुआ उनखे मां ॿिए तरीक़े सां फैक्टर ठाहे छॾियां, छो त मां ॾिसां थो त एन खां पोइ बि हिकिड़ो ज़रब जो निशान आहे न। सो 1 बाय एन खे मां जेको आहे उहो अलॻि करे हुन सां ब्रैकेट सां मिलाए छॾियां। त हाणे मूं वटि वधीक बहितर क़िस्म जो जेको आहे उहो फैक्टर्स अची वेंदा, जंहिंखे असांखे शक कोन पवंदो कंहिंखे त मूं हिक खां शुरू कयो, हिक सां ज़रब कयो आहे। अञा बि अचो त मां हिनखे अंदरि खणी वञा ब्रैकेट जे, थोरो वधीक जेको आहे उनखे कॉन्फिडेंटली ॾेखारण लाइ। सो हुनखे मां 1 बाय एन खे अंदरि खणी वेंदुसि जेकॾहिं ब्रैकेट जे, त उहो सभिनी सां ज़रब थींदो, के ए सां बि, के बी सां बि, के सी सां, यानी एन सां इहे सभई डिवाइड थींदा। सो मूं वटि हाणे छा अची वेंदो, बचियल थींदो एन ॿाहिरि, ऐं ज़रबिया ब्रैकेट में थींदो के अपॉन एन ए प्लस के अपॉन एन बी प्लस के अपॉन एन सी। हाणे जेको आहे उहो सही थो लॻे, बिल्कुलु सही थो लॻे, ऐं कंहिंखे शक बि कोन पवंदो त मूं हिक सां ज़रब कई। सो अहिड़ी तरह मूं वटि जेको हिकिड़ो ई पॉलिनोमियल मिलियल हो उनखे मूं ॿिनि फैक्टर्स जे मल्टीप्लिकेंट्स जे सूरत में लिखी छॾियो, यानी मूं हुनखे फैक्टराइज़ करे छॾियो, ऐं कंहिंखे शक बि कोन पियो त मूं जो हिक सां ज़रब कई आहे, मूं त हिक सां ज़रब कई। भाउ दरअसल इहा मूं का चालाकी कोन कई आहे। मैथमेटिक्स में इहो तरीक़ो इस्तेमालु थींदो आहे, हिक सां ज़रब करे असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿिया सवाल बि हल कंदा आहियूं, ऐं वॾे वॾे मुश्किल लेवल ते बि सवाल हल कंदा आहियूं। सो इहो मैथमेटिक्स में हिकिड़ो सादो तरीक़ो आहे कंहिं शइ खे सम्झण जो ऐं कंहिं शइ खे हल करण जो, जेको असां इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं। सो अहिड़ी तरह असां चई सघूं था त घण रक़मीअ खे कंहिं बि रक़म ऐं संदसि महकूस सां ज़रब करण सां असां हुनजा जुज़ात बि कढी सघूं था, ऐं इहो हुनजो बेसिस या बुनियादु आहे। सो अहिड़ी तरह सां ठो त असां कंहिं पॉलिनोमियल खे साॻे अदद सां ज़रब या वंड करे, या कंहिं घण रक़मीअ खे संदसि
उन रक़म ऐं संदसि महकूस सां ज़रब करे असां जुज़ा कढी सघूं था या जुज़ा ज़रबी कढी सघूं था। हाणे एन को बि अदद थी सघे थो, 1 2 3 4 5 6। अचो त असां हिनखे एन खे ॿिया अदद लिखी ऐं ॾिसूं त असां हुनखे कीअं हल करे सघूं था, कीअं ॿिए तरीक़े सां जुज़ा कढी सघूं था। सो अहिड़ी तरह मां हाणे एन खे ड्राहे उन जी जाइ ते ॿियो को अदद लिखां थो। सम्झो त हाणे कहिड़ो अदद लिखां, पहिरियों ड्राहियासीं, हीअ बि ड्राहे छॾियुमि। हाणे मां सम्झो त लिखां थो 2, एन जी जाइ ते 2 थो लिखां। सो हिते मूं लिखियो 2 एन जी जाइ ते, ऐं पहिरीं हिते लिखंदुसि, उन खां पोइ हिते बि लिखंदुसि, हिते बि ऐं हिते बि। हीउ जेको आहे असांजो इहो बि हिकिड़ो असांजो जुज़ो ज़रबी थी वेंदो। हाणे जेकॾहिं मां इहो मिटाए ॿियो को अदद लिखां, अचो त मां के थो लिखां, के हिते बि के ऐं हिते बि के। हाणे जेकर मां सम्झुसि त ब्रेकेट जे अंदरि के बाय के मूंखे मिलंदो। हाणे इन खे त मां वंडिया सघां थो न, हिकु मिली वेंदो, इहे पाण में कटिजी वेंदा, हीअ बि कटिजी वेंदा ऐं हीअ बि कटिजी वेंदा। सो बाक़ी मूं वटि छा बचंदो, ब्रेकेट जे ॿाहिरां बचंदो मूं वटि इक्वल टू के, ऐं ब्रेकेट में अंदरि बचंदो ए, हीअ जेको मथे ए बचो आहे प्लस हीअ बी बचो हिते, ऐं हिन मां अॻे मां बचंदो असां वटि सी प्लस सी। सो हाणे जेकॾहिं मां ॾिसां त मूं वटि अहिड़ी तरीक़े जा पॉलीनोमियल बचा आहिनि, जो मूं वटि हिकिड़ो ही फैक्टर मिलियो आहे ऐं हिकिड़ो ही फैक्टर मिलियो आहे। यानी हिन पॉलीनोमियल खे मूं ॿिनि फैक्टर्स जे सूरत में लिखी छॾियो आहे, ऐं इन में को बि हिकु कोन्हे। हिकिड़ी ॿी मज़े जी ॻाल्हि इहा थी आहे, जो मूं वटि जेको पहिरीं हिते कॉम्प्लिकेटेड के अपान एन हो, उहो बि कोन रहियो आहे, हिते को बि कोफिशिएंट कोन बचियो आहे, ऐं हिते सिंपल एक्सप्रेशन मूं वटि बची वियो आहे। सो मूं छा कयो दरअसल, छा सां ज़रब ऐं वंड कयमि, मूं अहिड़े अदद सां ज़रब ऐं वंड कई जेको, या अहिड़े टर्म सां ज़रब ऐं वंड कयमि जेको हिननि टिन्ही रक़मनि जो पॉलीनोमियल जे टिन्ही टर्म्स जो कॉमन फैक्टर हो। यानी के हिन में बि हो, हिन में बि हो, हिन में बि हो, इन्हनि सभिनी में कॉमन हो, आम हो इन्हनि में। सो मां चई सघां थो त कंहिं बि रक़म जी जाइ ते जेकॾहिं मां हिन जुमिले में इहो लिखां त घण रक़मे जे सभिनी रक़मनि जे आम जुज़े सां, त मुंहिंजो ही स्टेटमेंट वधीक बहितर थी वेंदो। यानी घर रक़मीअ खे उन जे सभिनी रक़मनि जे आम जुज़े सां ऐं संदसि महकूस सां ज़रब करण सां असां जुज़ा कढी सघूं था, या उनखे फैक्टराइज़ करे सघूं था। सभिनी रक़मुनि खे आम जुज़नि ऐं संदसि महकूस सां ज़रब करण सां असां फैक्टराइज़ करे सघूं था। यानी मल्टीप्लाई द पॉलिनोमियल विथ कॉमन फैक्टर ऑफ ऑल टर्म्स एंड रेसिप्रोकल ऑफ कॉमन फैक्टर। इहो असांजो फैक्टराइज़ेशन जो तरीक़ो आहे, ऐं बुनियादी उसूल आहे। ऐं असां हिन एक्सप्रेशन खे इन तरीक़े सां फैक्टराइज़ कयो। अचो त हाणे असां हिनखे ॾिसूं त हीउ फैक्टराइज़ेशन जेको असां कयो उहो अमल कीअं थियो। असां सभिनी खां पहिरीं छा कयो, हिनखे हिक सां ज़रब कईसीं, उन खां पोइ असां हिन हिक खे मटायो के बाय के सां, यानी साॻे अदद सां जेको फैक्टर हुनजो कॉमन फैक्टर हिन में के आहे न, टिनी में के आहे, के सां ज़रब ऐं वंड कईसीं। उन खां पोइ के खे असां लिखियो के ऐं उन जे रेसिप्रोकल जे ज़रब जी सूरत में। उन खां पोइ हिन 1 के खे असां ब्रैकेट जे अंदरि खणी वियासीं। उन खां पोइ हिनखे सिंप्लीफाई कयोसीं, ऐं असां वटि बचो के ए प्लस बी प्लस सी। यानी हिन मां असांखे ही असां एक्सप्रेशन मिली वियो। हाणे हिनखे जेकॾहिं असां गौर सां ॾिसूं त असां असल में छा कयो आहे, जो असां वटि जेको कॉमन फैक्टर हिन में आहे, जेको हिते लुॾे पियो थो, इहो कॉमन फैक्टर आहे हिन में, के हिन में बि आहे, हिन में बि आहे, हिन में बि। इन खे दरअसल असां छा कयो आहे, जो ब्रैकेट खां ॿाहिरि खणी विया आहियूं, हिन खे बि, हिन खे बि ऐं हिन खे बि असां दरअसल ब्रैकेट खां ॿाहिरि ई खणी विया आहियूं। असां ॾिसो न, ही ऐं ही हिकु जहिड़ा आहिनि, यानी ही के जेको ब्रैकेट में अंदरि हो, उहो हाणे ब्रैकेट जे ॿाहिरि अची वियो। उनजे करे असां हिनखे चवंदा आहियूं टेकिंग आउट कॉमन फैक्टर एज़ मल्टीप्लायर, यानी कॉमन फैक्टर खे, यानी कॉमन खे ॿाहिरि कढणु ब्रैकेट मां। हिकिड़ो दफ़ो वरी असां ॾिसूं त असां छा कयो, जो ही जेको कॉमन फैक्टर हो असांजे ॾिनल पॉलिनोमियल में, उन खे असां हितां मिटाए ऐं ब्रैकेट जे ॿाहिरि खणी वियासीं। असां ब्रैकेट जे अंदरां खां ब्रैकेट जे ॿाहिरि खणी वियासीं,
इन खे असां चवंदा आहियूं टेकिंग आउट कॉमन फैक्टर एज़ मल्टीप्लायर। जेको चए थो त घणनि रक़म खे सभिनी रक़मुनि जे आम जुज़न ऐं संदसि महकूज़ सां ज़र्ब करे असां फैक्टराइज़ करे सघूं था। उनजो मिसाल ॾिसूं। सपोज़ असां वटि जेको आहे मिलियल पॉलिनोमियल उहो आहे 3a² प्लस 3x प्लस 3y। इन खे असां फैक्टराइज़ करणो आहे। हाणे असां सभिनी खां पहिरीं ॾिसंदासीं त कॉमन फैक्टर छा आहे। हिन में कॉमन फैक्टर असां वटि आहे 3। सो असां हिन कॉमन फैक्टर सां ज़र्ब ई वंड कंदासीं, यानी कॉमन फैक्टर सां ऐं उन जे रेसिप्रोकल सां मक़ूस सां ज़र्ब कंदासीं। 3 × 1/3 ब्रैकेट में थींदो 3a² प्लस 3x प्लस 3y। हाणे असां जेको 1/3 हो यानी को मक़ूस हो इन खे ब्रैकेट जे अंदरि खणी वेंदासीं, यानी हर टर्म सां असां उन खे ज़र्ब कंदासीं। उन सां छा थींदो, मूं वटि मिलंदो इक्वल टू 3 ऐं मल्टीप्लाई ब्रैकेट में थींदो 1/3 ऐं मल्टीप्लाई बाय 3a² जेको पहिरीं हो प्लस 1/3 मल्टीप्लाई बाय 3x जेको पहिरीं हो प्लस 1/3 मल्टीप्लाई बाय 3y जेको पहिरीं हो। हाणे 1/3 ऐं 3 जेको आहे उहो कैंसिल आउट थींदा सभिनी टिनी टर्म्स में, ऐं मूं वटि बचंदो इज़ इक्वल टू ॿाहिरि थींदो 3 ब्रैकेट में थींदो a², छो त हिते सिर्फ़ु a² बचियो मूं वटि, ऐं प्लस हिते a² बचियो, हिते x बचियो, हिते y बचियो, प्लस x प्लस y। अहिड़ी तरह मूं हुनखे फैक्टराइज़ करे छॾियो। हाणे असां ॾिठो त घणनि रक़मनि जी सभिनी रक़मुनि जे आम जुज़नि खे ज़र्बींदड़ तौरु ॿाहिरि खणी वञण सां असां फैक्टराइज़ करे सघूं था। सोचो त हाणे इन तरीक़े खे इस्तेमालु कयूं। इन तरीक़े सां मूं वटि जेको आहे 3a² प्लस 3x प्लस 3y, उन खे जेकॾहिं मां ॾिसां त हुन में कॉमन फैक्टर 3 आहे, जेको असां पहिरीं ॾिसी चुका आहियूं। 3 3 3 खे अंडरलाइन कयमि। हाणे इन कॉमन फैक्टर खे मां ॿाहिरि लिखंदुसि, लिखियो 3 ब्रैकेट लॻाईंदुसि ऐं बाक़ी 3a² मां बचंदो उहो a², छो 3 ॿाहिरि निकिरी वियो न, प्लस 3x मां बचंदो बाक़ी x, 3 त ॿाहिरि निकिरी वियो, प्लस 3y मां बाक़ी y बचियो। सो अहिड़ी तरह मां ॾिसी सघां थो त मां हिनखे वधीक जल्दी ऐं आराम सां करे छॾियो आहे जॾहिं मां कॉमन फैक्टर खे ॿाहिरि खणी थो वञा। यानी मूं असल में छा कयो जो जेको 3a² प्लस 3x प्लस 3y हो मूं वटि, उन में मूं छा कयो जो जेको कॉमन फैक्टर हो उन खे ॿाहिरि खणी वियुसि, यानी मूं ब्रैकेट लॻाई। उन खां पोइ मूं छा कयो जो इन खे मां ॿाहिरि खणी वेंदुसि, 3 3 हितां बि ऐं हितां बि 3 ॿाहिरि खणी वेंदुसि। उन लाइ मां हितां ड्राहींदुसि हुनखे ब्रैकेट जे अंदरां खां टिनी जायुनि तां, ऐं ब्रैकेट जे ॿाहिरि उन खे लिखी छॾींदुसि, 3 लिखी छॾियो। सो अहिड़ी तरह मूं तव्हां ॾिसी सघो था त असां जेको आहे हिन तरीक़े सां बि साॻिए फैक्टर्स ते पहुची सघूं था, पर कॉमन कढण वारो तरीक़ो तमामु सवलो आहे, जल्दी थी थो वञे। हिन में असांखे हीउ सभु करिणो थो पए। हिन जे पुठियां बि दरअसल हीउ तरीक़ो आहे, पर असांखे ख़बर पइजी विया आहे त हीउ असांजो आसान तरीक़ो आहे ऐं असांखे सॼो हीउ पाथ या सॼो हीउ तरीक़ो करिणो कोन थो पए। अचो त हाणे असां जेको पढ़ियोसीं हिन सबक में उनखे हिकिड़ो दफ़ो दुहिराए वठूं ऐं मुख़्तसरन यादि करे वठूं। पर्पज़ या एम, असांजो मक़सदु छा आहे फैक्टराइज़ेशन जो? रिप्रेजेंटिंग पॉलिनोमियल एज प्रोडक्ट ऑफ 2 और मोर पॉलिनोमियल्स, यानी प्लस ऐं माइनस जाते असां मल्टीप्लाई इस्तेमालु कयूं। प्रोसेस छा आहे? प्रोसेस आहे टेकिंग आउट कॉमन फैक्टर एज मल्टीप्लायर, यानी आम जुज़नि खे ॾिंगियुनि खां ॿाहिरि खणी वञणु, जंहिंखे असां सिंधीअ में आमतौर ते कॉमन कढणु चवंदा आहियूं।
तरीक़ा कहिड़ा आहिनि यानी मेथड्स कहिड़ा आहिनि, घणनि रक़मनि जा जुज़ा कढण जा जेके तरीक़ा आहिनि उहे 3 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो आहे वॾो आम पूरो वंडींदड़ जो तरीक़ो HCF मेथड, ॿियो आहे अलजबरा जे फार्मूलनि जो इस्तेमालु जेके आइडेंटिटीज़ 4 असां पढ़ी चुकासीं, यूज़ ऑफ अलजेब्रिक आइडेंटिटीज़, ऐं ग्रुप बंदी या ग्रोह बंदी या गॾाइण जो तरीक़ो ग्रुपिंग मेथड। अॻियनि सबक में असां हिकु हिकु करे ही 3 तरीक़ा सिखंदासीं वधीक तफ़सील सां। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नानाबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।